अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HR JDO न्यूज़ है। यहाँ वज़ीर उन्नड़ मटियारी मां ख़बर शामिल कई था। शरीफ विज्ञोजी ज़िले अंदर पेट्रोल अञा ताईं नायाब बणियल। ज़िले जे अक्सर पेट्रोल पंपनि तां पेट्रोल जी सप्लाई बंद होने सबब मटियारी ज़िले मां सवी गाड़ियों खेबर जे समूरन पेट्रोल पंपनि ते पहुची हुई। तफ़सील मूजिब वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोल जे अघनि में 70 रुपया 6 पैसे जी कमी वारे ऐलान खां पोइ ज़िले जे अक्सर पेट्रोल पंप मालिकनि पेट्रोल जी सप्लाई बंद करे छॾी आहे। गुज़िरियल 6 ॾींहनि खां मटियारी ज़िले जो आम पेट्रोल जे अणहूंद सबब काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जॾहिं त पेट्रोल पंपनि तां पेट्रोल गायब थियण खां पोइ दुकाननि ते पेट्रोल विकिरो कंदड़ माफ़िया सरगर्म थी 120 रुपयनि ताईं पेट्रोल विकिरो करणु शुरू करे ॾिनो आहे। पर पेट्रोल जी हिन शदीद बहरान में खेबर क़ौमी शाहराह ते वाक़िए समा पेट्रोल पंप ते पेट्रोल जी सप्लाई जारी आहे, जिते मटियारी ज़िले सूदो नवाबशाह ऐं सागड़ ज़िलनि मां पिणु वॾी तइदाद में गाॾियूं पहुतियूं, जिन में वॾो तइदाद लोकल ट्रांसपोर्ट कार सुज़ुकी केरी चिंची रक्षा ऐं मोटरनि जो हुयो। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।